والوزن والفضل والعدل والنظم والعزم بالجزم بوحدته بكبريائه بسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال لا شريك له ولا نذير له ولا مشير له ولا مثل له ولا مثال له ولا كفوا له ولا نذير له ولا مشير له ولا شريك له ولا مقاسم له ولا مداني له ولا مكاظم له ولا مناظر له ولا جلد بلد ولد جسد رسم جزء وعزم نظم له ولا جذب وصف عيب كعب بيت خصم له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له من يشرك في ذاته وصفاته وعاداته وآياته أو يتبرك بغيره من نبي وولي وتقي ونقي ونسيم وحسين وجميل وصغير وكبير فعليه الخسران والوبال ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعذارة والهداية والحكاية والعناية والأمانة والإمامة أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسط أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا وعتبة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما في مقام آخر إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون وقال الله تعالى في مقام آخر وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين
यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सियाम वल क़ुरआन यशफ़अन लिल अब्द यौमल क़ियामा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सौम ली व अना उज्ज़ा बिही। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन क़ाम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर व अस्दक़ुहुम हयाअन उस्मान व अक़ज़ाहुम अलीयुल मुर्तज़ा व फ़ातिमतु सय्यदतु निसाअ अहलिल जन्नह। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आशिक़ रसूल सहाबा अहल बैत जा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। अवल तारीफ़ उनजी जंहिं जोड़ियो ही जहान नवाज़े नेमतुन सां पोइ कयईं किरोड़े एहसान। जो सुभान अल्लाह। अशरफुल मखलूक़ात चई बेतर वधाए ईमान। दरी खोले चलो सचो जो सुभान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सारी रात जागी जिन याद कयो सुभान। आशिक़ अब्दुल लतीफ़ चवे तन जी मिट्टी बि लधो मान। ओ कख सड़न पन सड़न सड़े साओ गाहो कख सड़न पन सड़न सड़े साओ गाहो जिन रिझायो अल्लाह तो न चेतन खे। जेकी अल्लाह अल्लाह कन से दुखा की न रखने न लालच का दुनिया जी न को ब्योई था घुरने से सदाई खुश रहन जिन रिझायो पंहिंजे रब खे। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो आ महबूब मिठे जे ख़ातिर ही क़ुरान मिलियो आ। सरदार सत महबूब मिठे जे ख़ातिर ही क़ुरान मिलियो आ। सलवात अदा पढ़ त वयल भाग भरे थो। ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पिया अरबीअ ॾे हलो मुंहिंजा मिठा उते चवंदा पिया जान प्यार अरबी कजे ॿिया यार कबा काॾे। प्यार मिले जे पुनल जो त ॿिया प्यार कबा काॾे। सरदार अरबीअ जे गूंदे गिते हथरादू सरदार कबा काॾे। हिकिड़ो ई गुल गंजवा त ॿिया हार कबा काॾे। काफ किताब न खोलींदो क़यामत ॾींहुं रब करीम। अञा जमात अचे थी
देखिए दोस्त सामू वेठा कुरान जो अदब कयो सैयद जी ज़ात जो अदब कयो थोरो सुरी अचो त मस्जिद नंढड़ी आहे जमात घणी आई आहे जगह नथी मिले थोरो थोरो दोस्त ॿाहिरि खे जगह ॾियो छो त पखा हलनि था गर्मी न थींदी थोरो थोरो सुरी ॾियो काफ़ किताब न खोलींदो क़यामत ॾींहुं रब करीम ॿिया सभु माण्हू सुठा पर मुंहुं में हर हिकु ऐब अज़ीम आदम नूह नबी न कम ईंदो जिते हज़रत इब्राहीम सभिनी खे उते छॾे ॾींदो उते केरु कंदो तस्लीम चए थो जंहिंजे इस्म में आ अव्वल मीम सो मुहम्मद अची मार कंदो जोड़े जोड़ जहान जे पाण कयाई परवार हामी हादी हाशिमी सुहन सब सरदार सूह सहाबा सथ में मज मस्जिद मणिया तारा चैन जा आशिक जो सुभान अल्लाह सूह सहाबा सथ में मज मस्जिद मणिया तारा चार ही चंगा चौधार हुआ है कादा हबीब सी अल्हम्दुलिल्लाह अज 5 मई सन 2021 बमुताबिक 22 रमज़ानुल मुबारक 23 रमज़ानुल मुबारक जी बाबरकत रात सन 1442 हिजरी अरबा जे ॾियारे ख़मीस जी रात जामिया मस्जिद उस्मान गनी पंजहट्टी महल्ला शहर खैरपुर में मोहतरम जनाब साईं डॉक्टर मोहम्मद रमज़ान शेख साहब जंजी सिकबरी दावत ते हाफिजुल कुरान मोहतरम जनाब कारी उमेर अहमद मंगरियो साहब जंजी ख़त्मुल कुरान जे बाबरकत खुशी के मौके ते अल्लाह तबारक व तआला मूंखे इन मस्जिद जी ॿियों दफ़ो रब साईं ज़ियारत भी नसीब कराई आहे जमात जे आॾो बरकत भरी महफ़िल में कुरान ॿुधाइण जी रब सआदत नसीब कराई आहे मुंहिंजा दोस्तो कुरान जा आशिको दीन जा परवानो लख लख मुबारक जे लाइक़ आहे हाफ़िज़ साहब जैन मस्जिद में मुसल्ले थे अलहम्द जे अल्फ को वठी मिनल जिन्नत वन्नास जे सीन ताईं कुरान मजीद जो ख़त्म तरावीह में मुकम्मल जमात के ॿुधायो ऐं लख लख मुबारक हुजे इन जमात के जिन हाफ़िज़ साहब जे आॾो 30 सिपारा कुरान मजीद जा तरावीह में समात नसीब कया रात भी बरकत वारी महफिल भी शान वारी आखिरी डाह के जी अज उहा बरकत वारी रात आ जेकरे थी सके त अज रात तवा असा जे लाइ ये लैलतुल क़द्र भी थी सके थी छो त अल्लाह जे हबीब मुझे मदनी मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमजान शरीफ के आखिरी डहाके में 21 जी रात 23 जी रात 25 जी रात 27 जी रात 29 जी रात ये 21 रातियों जागंदा कयो अल्लाह के याद कंदा कयो रब ताके लैलतुल क़द्र नसीब करे ऐं जंहिंखे इहा रात नसीब थी वई त उन जे नामे आमाल में 80 साल की इबादत जो सवाब रब लिखाईंदो वाह जो पैकेज असांखे इहा भी खबर ना है त अलाए असां 80 साल जिंदा रही सघंदासीं अलाए न रही सघंदासीं अॼुकल्ह बीमारियूं भी आम थी वयूं मौत आम थी वियो आहे को 80 साल ते जीरो रहे तो न त अक्सर 50 60 70 ते अल्लाह ॾे वञनि था पर उम्मत मुहम्मदिया वारो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ते रब केॾो महिरबान आहे जो हिकिड़ी रात जो सवाब 80 सालन में तो लिखाए
महफिल भी शान वारी। हदीस पाक में अचे तो फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने कुरान मजीद जो खत्मो पूरो थींदो आहे, अल्लाह तबारक व तआला रहमत जे मलाइकन के चवंदो वञो अज मुंहिंजा बाना मूंखों कुरान की मज़ूरी घुरंदा। मलाइको तव्हां इन्हनि सां गॾु वेठो, जॾहिं हाफ़िज़ साहब दुआ घुरे त आमीन तव्हां कजो, क़ुरान जे ख़त्म ॿुधण वारनि जी आमीन तव्हां कजो, क़बूल दुआ अर्श ते मां रब्बुल आलमीन कंदो मां। इएं सम्झो ख़ैरपुर वारो अॼु जे जलसे में वेठा हुयो, क़बूल तव्हांजी करी आहे। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानों कुरान जा आशिक़ो दीन जा परवानो, अचो त कुरान सां कचहरी कयूं, छो त कुरान जी अज़मत जो ख़त्मे कुरान जो जलसो आहे। ओ कुरान ये सॼी जमात तुंहिंजे करे आई आहे। अॼु पंहिंजा कमकार छॾे, होटल छॾे, यारनि जूं महफ़िलूं छॾे, अॼु ख़ैरपुर शहर जे पंजहटी महले जी इन जामिया मस्जिद उस्मान गनी में साईं मोहम्मद रमज़ान उन जी टीम जी सिंग भरी दावत ते हीअ जमात साईं हाफ़िज़ उमैर अहमद जे ख़त्मुल क़ुरान जी ख़ुशी जे मौक़े ते अॼु तोसां कचहरी करण आया। ओ कुरान हिन जमात के तू पंहिंजो तारुफ़ त कराए। ओ कुरान तुंहिंजो नालो छा आहे? ऐं ॿी ॻाल्हि पुछूं त कुरान को कुरान भला ॿुधाए त सयो तुंहिंजी अॻ में जाइ काथे हुई? ऐं टी ॻाल्हि कुरान मजीद को पुछूं था अॼोकी महफ़िल में कुरान भला अल्लाह साईं तोखे कंहिंजे हवाले कयो? चौथी ॻाल्हि पुछूं था कुरान को कुरान भला अव्वल 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 तुंहिंजी तिलावत कंहिं कई? हा साईं असां हाफ़िज़नि त हाणे तिलावत कई आहे, न को ख़त्म हाणे पढ़ियो आहे न। ओ कुरान दुनिया में पहिरों पहिरों तुंहिंजी तिलावत कंहिं कई? ऐं छहीं ॻाल्हि कुरान मजीद को पुछूं था कुरान इहो बि त ॿुधाए न भला अल्लाह साईं तोखे अॻ में कंहिंजे हवाले कयो? अठी ॻाल्हि अचो त कुरान को पुछूं सती ॻाल्हि कुरान इहो बि त ॿुधाए त भला तोखे दुनिया में केरु खणी आयो? अठी ॻाल्हि पुछूं था कुरान को कुरान भला तू दुनिया में आए त कहिड़े महीने में आए? नाई ॻाल्हि कुरान को पुछूं था कुरान भला तू दुनिया में आए त कहिड़ी रात में आए? ॾही ॻाल्हि कुरान को पुछूं था कुरान भला इहो बि त ॿुधाए तू कहिड़े मुल्क में आए, कहिड़े शहर में आए, कहिड़ी आबादीअ में आए? अचो अॼोके जलसे में असां कुरान सां कचहरी था कयूं। कुरान हिन जमात खे तू ॿुधाए भला तू दुनिया में आए त कंहिंजी दिलि जे मथां नाज़िल थियो आहे? ऐं इहो बि त ॿुधाए न कुरान तू सिंध बलोचिस्तान जे मुस्लमाननि जे लाइ पैगाम कहिड़ो खणी आयो आहे? अव्वल कुरान तू असांखे पंहिंजो तारुफ़ कराए, तुंहिंजो नालो छा आहे? कुरान मजीद तो फरमाए मुंहिंजा कई नाला करे मुंहिंजो रब मुंहिंजे लाइ हीअं थो चवे फरमाए हुव क़ुरआनुम मजीद। देखे कुरान वाले 12 भी जो सुभान अल्लाह। अन्य जमात अचे थी कुरान मजीद पंहिंजो तारुफ़ कराईंदे चवे थो मुंहिंजा कई नाला कॾहिं चए थो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह। मां उहो किताब जंहिंमें को शक ई कोन्हे। स्कूल जे किताबनि में शक थी सघे थो, कॉलेज यूनिवर्सिटी जे किताबनि में शक थी सघे थो, ग़लती निकिरी सघे थी। हा साईं पब्लिक स्कूलनि जे किताबनि में ग़लतियूं आहिनि। केमिस्ट्री जा किताब खोलो, बायोलॉजी जा किताब खोलो, इल्म हयातियात में वञो, इस्लामिक स्टडी में वञो, इस्लामी तारीख़ में वञो, ग़लति ॻाल्हि थी थी सघे। तारीख़ जा किताब ग़लति थी था सघनि। मां कलाम रब जो आहे, जीअं रब सही आहे सचो आहे त मां कुरान बि सही आहे, मां बि सचो आहियां। छो त ही रुगो किताबुल्लाह न आहे, ही कलामुल्लाह बि आहे। हा साईं हदीस किताबुल्लाह आहे, तौरेत किताबुल्लाह आहे, ज़बूर
किताबुल्लाह आया, इंजील किताबुल्लाह आया, तकरीबन 350 किताब जंहिंमें पटियूं बि अची वियूं शरीयत जो। अल्लाह नबियनि जे मथां नाज़िल कया के सहीफ़ा के पटियूं के किताब जीअं तौरेत अल्लाह से मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल कयो, इंजील हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते नाज़िल कये, हाँ सही ज़बूर इंजील हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल कये, ज़बूर हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते नाज़िल कये। 350 किताब नाज़िल कया, पर उन्हनि किताबनि जी हाणे गारंटी कोन्हे, हाणे गारंटी कोन्हे। उहे नबी वया हलिया, उन्हनि जा किताब भी तब्दील थी वया। दुनिया जी तारीख़ इंजील के फेराए छॾियो, ज़बूर के फेराए छॾियो, आसे तौरेत के फेराए छॾियो, ॿियनि नबियनि जा किताब फिरी वया, छो त उन्हनि जी नबूवत उन महिल हुई, हाणे कोन्हे। मिठा मोहम्मद तुंहिंजी नबूवत क़यामत ताईं, तुंहिंजो किताब क़ुरान भी क़यामत ताईं। सोना तुझी नबूवत क़यामत ताईं, त तुंहिंजो किताब क़ुरान भी क़यामत ताईं, तू ख़त्मे नबूवत जो मालिक आ। सोना ख़त्मे नबूवत जो ताज तुझे सर जे मथा आहे। मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन व काना अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। ओ मुझा सोना मोहम्मद तू ख़त्मे नबूवत वारो नबी आ। तू मोहम्मद भी त अहमद भी, हामिद भी त महमूद भी, कासिम भी त आकिब भी, फातिह भी त हाशिर भी। तू रशीद वा मशहूद वा बशीर वा नज़ीर वा, शाफिया हादिया मदिया मागिया मुंजिया नागिया, रसूल नबिया हाशिमी सैयद वा अबतगिया, अजीज नबिया हरीस नबिया रऊफ नबिया ता मुजतबा, तासीन मुर्तज़ा हामीम मुस्तफ़ा यासीन औला, मुज़म्मिल भी मुद्दसिर भी मुसद्दिक़ वा, तय्यब वा नासिर वा, मंसूर वा मिसबाह वा, आमिर वा हिजाज़िया नज़ारिया कुरैशिया मुदर्रिया नबियो तौबता। ओ सोना तू कुरान मजीद जो हाफिज़ वा, कामिल वा, सादिक़ वा, अमीन वा, अब्दुल्ला कलीमुल्लाह हबीबुल्लाह नजीयुल्लाह सफ़ीउल्लाह खातमुल अंबिया, अव्वल नबी आखिर नबी ज़ाहिर नबी बातिन नबी। ओ सोना तू नबीयुर रहमता, तू मुझो यतीम नबी आ, करीम वा मुजीब वा। तवज्जो कयो खैरपुर शहर इर्दो गिर्द नवाजा मुसलमानों, अल्लाह सोने के चवे तो सोना तू अव्वल भी आखिर भी ज़ाहिर भी बातिन भी, नबीयुर रहमता, यतीम वा, करीम वा, मुजीब वा, शकूर वा, मुक़तसिद वा, रसूलुल मलया, रसूलुर रहमता, रसूलुल अव्वला, रसूलुल आखिर वा, रसूलुल इंसाना, रसूलुल मलाइकता, रसूलुल जन्नाता। तुझे नाले के पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखायो। रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद। तो सुभान अल्लाह। चांद से चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद, शहद से मीठा नाम मोहम्मद। तकबीर में कलमे में नमाजों में अज़ानों में हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। असे अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात। उते चवणो पवंदो अस्सलामु अलैका अय्युहन नबी। लफ्ज़ न चवे तो नमाज़ कबूल न कया। सोना तू ख़त्मे नबूवत वारो नबी, तुझी नबूवत भी क़यामत ताईं, त तुझो किताब कुरान भी क़यामत ताईं। क़यामत वेझी थींदी, दमिश्क जी जामिया मस्जिद में हज़रत ईसा अलैहिस्सलाम लहंदो।
ईसा अलैहिस्सलाम लहदो खुदा जो नबी आ मथो किताब भी लथो तस इंजील पर दमिश्क की जामिया मस्जिद में ईसा अलैहिस्सलाम चंदो नमाज मोहम्मदी पढ़ाईंदुस कुरान मोहम्मदी पढ़ंदुस छो त मुल्क मोहम्मदिया आया नबी पर आयो मोहम्मद सोने जी नबूवत जे ज़माने में तमा ईसा हाणे ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह न चवंदुम हाणे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह चवंदुम आए नबी पर जे तो ईंदुम त मिठे मोहम्मद जो उम्मती थी वेंदुसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचो कुरान सा कचहरी कयो एकड़ो नालो कुरान मजीद वा माना सगोरो कुरान बियो नालो ज़ालिकल किताब ला रैब फी मा वो किताब जमे को शक कोने अखबारे को वक्त मुख्तसरा वरी जे तो ट्रियो नालो मुजो यासीन वल कुरानिल हकीम जो नालो मुझो हकीम मा हिकमत वारो किताब ऐं चौथो नालो चे तो अलिफ लाम रा तिलका आयातुल किताब व कुरानुम मुबीन मा चिट्टो चिट्टो आया मुबीन आया पत्रो किताब आया घणा नाला था मुझे गाल नथा समझो न तवज्जो आहे नारा घणा लगंदा मूंखे मथे वञणो आहे टे मुंहिंजो वींदो आखिर मारे क्यों गाल समझाया घणा नाला था चार नाला नंबर पहिरों नालो कुरान मजीद ॿियो नालो ज़ालिकल किताब ला रैब फी ऐं टियों नालो फरमाए किताबुल हकीम ऐं कुरान हकीम ऐं चौथों नालो फरमाए किताबुल मुबीन चार नाला ऐं पंजो नालो चे तो अहसनुल क़सस बिया ऐं छहों नालो अजमारे कर या अय्युहन नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम मा नसियत भरियो किताब ऐं छहों नालो वशिफाउल लिमा फि सुदूर मा सीननि जी बीमारीअ को शफ़ा ॾियण वारो किताब सीने में बुग़्ज़ की बीमारी आ सीने में मुनाफिकी की बीमारी आ हिर तवज्जो कर सीने में साड़ की बीमारी आ सीने में हसद की बीमारी आ सीने में कैसा बुग़्ज़ की बीमारी आ सीने में सहाबा सा बुग़्ज़ आ सीने में अहल बैतन सा बुग़्ज़ आ सीने में घणाई बुग़्ज़ रखल इंसान पर जे सच्ची दिल सा कुरान पढ़ंदे कुरान ते यकीन कंदे त ये बुग़्ज़ खत्म थी वेंदा सीनो पाक साफ़ थी वेंदो ये थी कुरान जा नाला अचो ताणे बियो नंबर सवाल कयो बी गाल पुछो अज़मत कुरान जे दरसे में ओ कुरान इन जमात के बुधाए त सयो भला कुरान तुजी जाय काते हुई अग में खैरपुर में गंबट में रानीपुर में सिंध में पंजाब में बलोचिस्तान में इते न पो आयो न मक्के मदीने में पो आए ओ कुरान न जमीन ठही हुई न आसमान जमीन आसमान के ठहण को 70,000 साल पहिरों अव्वल 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 कुरान तुझी चाय काथे हुई जवाब पाण तो दे चे तो हुआ कुरान मजीद फी लौहिन महफूज काथे हुई लोहे महफूज बस जवाब मिल गया बस सवाल थी या उन्हनि जा जवाब मिली विया जागो था अचो त वरी टी गाल पुछूं कुरान को छो मां मौज़ू कयो आहे अज़मत कुरान हेॾे होॾे नथा वञूं फरमाए टी गाल पुछूं था कुरान को कुरान भला इहो बि त ॿुधाए तुंहिंजी अॻ में तिलावत कंहिं कई मिठे मोहम्मद साईं त पोइ तिलावत कई जॾहिं कुरान लथो नाज़िल थियो हा साईं महबूब खां पोइ सहाबा तिलावत कई सहाबा अहल बैत तिलावत कई उन्हनि खां पोइ वरी ताबईन तिलावत कई पोइ तबअ ताबईन इमामन तिलावत कई हा साईं आलिम बुज़ुर्ग मुहद्दिस ईंदा रहिया कुरान जा लखे कारी हाफ़िज़ थिया हाणे सभु तिलावत कनि था कुरान जा ख़त्मा कढनि था हाफ़िज़ मुसल्ले ते मेराब में पढ़ाइन था और इहो भी त ॿुधाए न कुरान जॾहिं इन
ज़मीन हुई न आसमान न सिज न चंद्र न तारा न जन्नत न जहन्नम न मलाइका न फरिश्ता अव्वल 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 तुझी तिलावत के कई छो त सब किताब बोल तू अग में आ छो त तू कलाम अल्लाह जो आ तोरे तो अल्लाह जो किताब आए बाकी अल्लाह जो कलाम नाए ज़बूर किताब आए रब जो कलाम नाए इंजील लिखत जो किताब आए बाकी रब जी ज़बान जो कलाम नाए कुरान तू किताब अल्लाह भी आ त तू कलाम अल्लाह भी आ अल्लाह जी कुदरत जी ज़बान जो तू कलाम आ ओ बुधाए तुझी तिलावत के कई कुरान जो अव्वल अव्वल मुझी तिलावत जो मां कलाम आ उन अर्श वारे रब पाण कई हाफिज़न जी चपन को पेशानी को चुमी वठजन जो हाफिज़ होता हुओ था कुरान जमात के बुधायो जंहिंजी तिलावत रब पाण कई आ नारे तकबीर पुछऊं था भला रब साईं को या अल्लाह तू कंहिंजी तिलावत कई कहिड़ी सूरत जी तिलावत कई मलाइक जेके उन वक्त अल्लाह जो अर्श कुलन ते खणी वेठा हा व यहमिलु अर्श रब्बिका फौकहुम यौमइदिन समानिया ओए अर्श वारा 8 मलाइक उन्हनि जे कननि ॿुधो त रब पाण तिलावत कंदे बसूर तू पढ़ियो अल्लाह से तिलावत करे फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम वरी भी सूरत रब से तिलावत कई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़शा तंज़ीलन मिम्मन खलक़ल अर्ज़ वस समावातिल उला अर्रहमानु अलल अर्श इस्तवा खैर परवारो ए उहो किताब जंहिंजी तिलावत रब पाण कई हाणे रब तो फरमाए जेको हिन के ॾिसी पढ़े त ॼण नाज़रा क़ुरान पढ़ी वियो इहो बि मुबारक जे लाइक़ आहे जंहिं हिन क़ुरान के सीने में जाइ ॾिनी उन जो लक़ब मां अल्लाह वटि हाफ़िज़ आहे इहो क़ुरान जो हाफ़िज़ आहे इन के मस्जिद मैदान में चवंदुमि इक़रा वरतिल क़ुरान तरतीला हाफ़िज़ क़ुरान पढ़दो वञ अलहम्द जे अल्फ सां शुरू कर मिनल जिन्नत व नास जे सीन ते तुझो ख़त्म पूरो थींदो 6660 आयतुनि वारो क़ुरान जॾहिं ख़त्म पूरो थींदो त हाफ़िज़ तुझे लाइ जन्नत में मां रब महल तयारु करे छॾियो आहे पर बी हाफ़िज़ हेॾे तू कुरान ते अमल कयो दुनिया में अकेलो जन्नत में न वञ ये जमात बीठी आहे जेका तुझे पोयों कुरान ॿुधंदी हाफ़िज़ जेते तू हथ रखे उनखे जन्नत वठी वञ हाफ़िज़ ॻोल्हींदो के मुंहिंजी ख़िदमत कई किन हाफ़िज़ खे ईद जा कपिड़ा वठी ॾिना किन हाफ़िज़नि खे जुती वठी ॾिनी किन हाफ़िज़नि खे पंहिंजे घर जी मानी खाराई किन हाफ़िज़नि खे थधा शरबत पाणी थधा पीआरा हा हाफ़िज़ खे चवंदा हाफ़िज़ सुञाण मां फिलाणो जमाती तमा हाफ़िज़ मुंहिंजी पारत थी हाफ़िज़ मुंहिंजी पारत थी मिठे नाले वारे महबूब मुस्तफ़ा चयो हाफ़िज़ ॻोल्हे ॻोल्हे 10 माण्हू वठी वेंदो पर जे हाफ़िज़ क़ुरान जो आलिम हूंदो रब चवंदो हेॾे आ आलिम जी निंड बि इबादत आहे तू हाफ़िज़ बि आहे आलिम बि आहे 10 माण्हू हाफ़िज़ जी कोटा में 70 माण्हू आलिम जी कोटा में पाण बि जन्नत में वञ पंहिंजी कोटा में 80 माण्हू जन्नत में वठी वञ दुनिया में चवंदा आहिनि एमपी एमएलए जी कोटा अब तोखे नौकरी मिली हाँ से मिली अब के ॾिनी जॾहिं वॾेरे महिरबानी कई बहुतार जी मेहरबानी अब तोखे नौकरी जैसे एमपी एमएलए मेहरबानी कई से मां फिलाणे वॾेरे जी कोटा में वज़ीर आला जी कोटा में रब तो फरमाए दुनिया में वॾेरा बहुतार जी कोटा में माण्हुनि खे माल मिले थो पर जन्नत में मां क़ुरान जे हाफ़िज़नि खे बि कोटा ॾींदुमि त वञो जन्नत वठी वञो वहाँ जो मज़ो हूंदो अल्लाह अचो कुरान से कचहरी कयूं कुरान 3 ॻाल्हियूं थी वियूं तुझी तिलावत रब कई जागो था ॻाल्हि यादि आहे न हाणे चौथी ॻाल्हि
हाणे चौथी गाल त कुरान को पुछूं कुरान ये सजी जमात तुझे ला आई आ कुरान इन्हनि खे इहो बि त ॿुधा भला अॻ में अलाह से तोखे कंहिंजे हवाले कयो पुछो अॻ में अलाह तोखे अख मारे गयो कंहिंजे हवाले कयो कुरान तो चए अव्वल 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 इन्ना अरज़नल अमानत अला समावात अब आसमान घणा सत आसमान एक आसमान बे आसमान जे विच में 500 साल जो सफर आ वरी बे आसमान और टे आसमान जे विच में 500 साल जो सफर आ वरी चौथे आसमान पंजे आसमान जे विच में 500 साल जो सफर आ वरी पंजे आसमान और छहे आसमान जे विच में 500 साल जो सफर आ वरी छहे आसमान का 500 साल जो सफर आ सतो आसमान वरी 500 साल जो सफर आ पो सिदरतुल मुंतहा है वरी 500 साल जो सफर आ पो जन्नतुल मावा है हदीस में ते तो वरी 500 साल जो सफर आ पो अर्श जा मलाइका वेठा जेके कुल ते खणी वेठा वरी 500 साल जो सफर आ वरी खुदा जो अर्श आ वरी अर्श ते मुंहिंजो रब रहमान वेठो आ फरमाए ओ हाने अल्लाह सयो तो अर्श तो रब हिन कुरान के आसमान दे हवाले कयो आसमान तू मुझे कुरान जो बार खण दे खैरपुर जा मुसलमानो आसमान चवण लगो या अल्लाह ना 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 मुखे ताकत कोने जो मां तुझे कुरान जो बार खणी सगा ओ मुझा अल्लाह मुखे सिज जो बार दे त मां खणी वना चंद्र जो बार दे त मां खणी वना या अल्लाह मुखे सतार जो बार दे त मां खणी वना नबियन सिद्दीकन शहीदन सालिहन जे रूहन जा बार दे त मां खणी वना ओ मौला मुखे ताकत कोने तुझे न कुरान में जमाल आ इन कुरान में कमाल आ मां आसमान जे ताकत न है जो मां कुरान खणी सगा अरे दुख जी गाल आ अज खैरपुर में तू पंजे से जे करे कुरान मथे ते खणे दो सालिम तू कूड़ ते कुरान तो खणे तोके भव न थो दे मस्जिद मो चोरी करे वे कुरान पया तो के खुदा जो खौफ न थियो कुरान जे आडो गलत कम कई तो के खुदा जो खौफ न थियो अल्लाह अकबर तो खो ते ये आसमान भला जेके हिन कमाल वारे जमाल वारे कुरान को टुजी वया ज़ाहिर में तखणी वजन जे एतबार सा एडो हल्को आ ई 5 सालन जो मासूम बार भी कुरान के हाथ में खणी वेंदो पर हिन में अंदर खैरपुर वारो जेको लिखल आ यो जमाल कमाल वारा लफ्ज ये आयतों ही 565 रुकू 114 सूरतू 120 एमियू 6660 आयत वारो कुरान 3,21,250 हरफन वारो कुरान एडो वजन वारो आ एडो जमाल वारो आ जो आसमान डुबी वया सा न खणी सगंदा से असांजे इलाके में एकड़े बदबख्त 40,000 रिश्वत वठी खून दे फैसले में कूड़ ते कौन 40,000 रिश्वत में कुरान मथे लिखो अल्लाह नाराज थियो यकीन कयो अखिन सा डिठो सी रब जो अज़ाब आयो फटके पयो पेट में रत पई अचेस तू सुञाणे न सुञाणे हिन कुरान के त पानी भी सुञातो 2010 में जरे सैलाब आयो ओसपुर जे इलाको असांजो इलाको खानपुर को परते टोड़ीअ जो बंद टुटो मुझे मदरसे में सब्जोई बरोच तालिब पढ़दा मुझे अजीब गाल बुधायो साईं उस्ताद साहब जरे बेगारी टुटी पानी के तेजी हुई 2010 में ता डिठो केडो सैलाब होयो सिंध अलाए केतरी बलोचिस्तान जा हिस्सा तबाह थिया ओ तालिब बाचवन साईं असां जे कोठ वारन अपनी न्याणे ने नंढन वरन कुरान खयो से पानी के जो से पानी है कुरान सच्चो आ इनके सुञाणे तो अल्लाह जो वास्तो दी असां जा 80 घर दी कोठन में हेडे नहीं जाए असां जो कोठ तबाह थी वेदो खैर परवारो मां अखिन सा दिसी आया मुआ जाए इन कुरान के दिसी करे पानी पांजो रुख मोड़े वयो तो सुञाणे न सुञाणे कुरान के पानी में सुञातो जेकबाद को मथे भाऊ खोसे जे इलाके में मां जलसे ते साईं अजीब गाल बुधायो
साईं उते चोराकारी घणी आहे, लुट फुर धाड़ा घणा, उते माण्हू वेचारा मजबूर हारी गरीब मिसकीन देरनि ते क़ुरान था रखनि। पोइ हिकिड़े हारीअ खां विसरी वियो त को देरे में पलाल में क़ुरान पियो आहे। साईं थ्रेशर हले पियो, पलाल जी मूड़ी विझंदा वञनि पिया, हेॾो अन्न निकिरंदो वञे पियो, ख़बर न पई थ्रेशर बंदि थी वियो, थ्रेशर वारी मशीन बंदि थी वई। परेशान थिया, वरी ॿीहर हलायो, मशीन हलण खां जवाब मिस्त्रीअ खे वठी आया, चेक कयो, मिस्त्रीअ जो को फॉल्ट ई कोन्हे, मशीन सही आहे, अलाए छो नथी हले। भला पलाल जी मूड़ीअ खे हटायो, ख़ैर वारो जीअं जो पलाल जी मूड़ी हटायो त विच ते अलाह जो क़ुरान हुयो। मिशन बंद थी वही, मांखे कहिड़ी ताक़त आहे, मां क़ुरान जा लफ़्ज़ टुकड़ा टुकड़ा क़ुरान जा अश्को दीन जा परवानो मां घोटकी ओबाड़े जे पासे जलसे ते हेरे वींदो आहे। जलसन ते नवाब शाह सकरन जा इलाका टंडो मोहम्मद खान टंडो हलयार अजीब ॻाल्हि ॿुधायो, चेसई झोलनि जा ॾींहं बाहि लॻी, छो त इन्हनि ॾींहंनि में हवा तेज़ हूंदी आहे, बाहि खे बि सख़्ती हूंदी आहे। अखियुनि सां ॾिसी आयासीं उहा जाइ। हा साईं शाह साहिब हलो त तव्हांखे ॾेखारियूं। मां ॾिसी आयुमि, बाहि लॻी, उन ॻोठ जूं टीवियूं सड़ी वियूं, ॻोठ जे जमातियुनि जे घरनि जा बिस्तरा सड़ी विया, सोलर जूं प्लेटां सड़ी वियूं, हा साईं तारूं सड़ी वियूं, फ्रिजूं सड़ी वियूं, खटा सड़ी वियूं, पर उन कोठीअ में अलाह जो क़ुरान बि पियो हो। बाहि हले पई, मूंखे ॾेखारियो, चेसई ॾिसो असांजा हंध बिस्तरा, असांजूं इस्त्रियूं, असांजूं मिशनियूं सभु सड़ी विया, पर अलाह जे क़ुरान जे वेझो बाहि न आई आहे। माजो कीअं बाहि लॻंदी, मुस्तफ़ा करीम जो फरमान आहे, जंहिंजे सीने में क़ुरान आहे उनखे जन्म जी बाहि असर न कंदी, दुनिया जी बाहि खे कहिड़ी ताक़त आहे हिनखे साणे। आसमान इनकार कयो, अचो अॻिते हलूं। वरी मुंहिंजे रब चयो, आसमान ठीकु आहे, तूं नथो खणी सघे त मां अलाह ज़मीन खे ॾियां थो क़ुरान। इन्ना अरज़नल अमानत, तवजो कयो, मुंहिंजा 15 मिंट बचा, मुंहिंजो टाइम ख़तम थियण वारो आहे। इन्ना अरज़नल अमानत अला समावाति वल अर्ज़। वरी मुंहिंजे रब फरमायो, ओ ज़मीन जी मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे क़ुरान जो पार खणो। ज़मीन चवण लॻी, ना 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 ना, या अल्लाह मूंखे ताक़त कोन्हे जो मां तुंहिंजे क़ुरान जो पार खणा, इंसाननि जो पार दे त मां खणी वञा। ख़ैरपुर जा मुस्लमानो तवजो कयो, ज़मीन थी चवे, या अल्लाह मूंखे वॾियुनि वॾियुनि बिल्डिंगुनि जा पार दे त मां खणी वञा। ऐं अमेरिका में वर्ल्ड ट्रेड सेंटर वॾी इमारत हुई, इन जो पार ज़मीन खणी वई, 1000 फुटनि जूं बिल्डिंगूं, ज़मीन चए थी मां पार खणी वेंदमि। वॾा वॾा समुंड ॾिसो, कराची में समुंड ॾिसो, ज़मीन चवे थी मां पार खणी वेंदमि। वॾा वॾा बैराज ॾियो, मां पार खणी वञा, वॾा वॾा दरिया ॾियो, गुडू बैराज ॾियो, मां ज़मीन पार खणी वञा, सिंध बैराज ॾियो, मां सिंधू दरिया ॾियो, मां ज़मीन पार खणी वेंदमि। ज़मीन चए थी मौला मूंखे भली कोयटा जा वॾा वॾा जबल ॾे, मां पार खणी वेंदमि, मके मदीने जा जबल ॾे, मां पार खणी वेंदमि। ज़मीन थी चवे मूंखे जानवरनि जो पार ॾे, मां खणी वञा, वणनि जो पार ॾे, मां खणी वञा, पखियुनि जो पार ॾे, खणी वञा, जिननि जो पार ॾे, खणी वञा, फरिश्तनि जो पार ॾे, खणी वञा, 18,000 मखलूक जो पार मां ज़मीन खणंदमि, पर मौला मूंखे क़ुरान न ॾिजाए। इनमें कमाल आहे, इनमें कमाल आहे, मां ज़मीन खे ताक़त न आहे। हालांकि ख़ैरपुर वारो ज़मीन बि हिकिड़ी न आहे, रब तो फरमाए ज़मीन बि 7 अथव। जंहिं ज़मीन ते वेठा हो, इन जे हेठों वरी ॿी ज़मीन आहे, मख़लूक रहे थी, वरी ॿी ज़मीन जे हेठों 3 ज़मीन आहे, वरी चौथी 5 6 7 ज़मीन आहिनि, वरी हेठों तहत सर आहे। रब तो फरमाए 7 ज़मीननि जे हेठों तहत सर में रात जी ओंधाई में कारी किविल घुमे त मां अल्लाह उन जे घुमण जो आवाज़ भी अर्श ते ॿुधंदो आहे। रब
तो फरमाए मां समी आया मां बसीर आया अरे नकर गुना काथे लिखी सगंदे मां खुदा त दिसाए तो न काडे भजी सगंदे मां तो के दिसां तो हाने सोच हाने जमीन भी न कुरान जो पार न खयो आसमान भी न खयो सब इनकार करे वेही रहा ओवरी मुझे रब फरमायो इन्ना अरदनल अमानत अल समावाति वल अर्दि वल जिबाल जागोता फरमाए जबल बना तवा मुझे कुरान जो बार खड़ो खैरपुर जा मुसलमानों जबल भी इलाई थव मां गुनाहगार 2015 में मक्के मदीने में उस उम्रे ते असा साडा 3 कलाक कोच में सफर कियो से मक्के मदीने जे विच ते मुके अखिन सा वडा जबल नजर आया हेरे मावी नो जलसन दे गंदा वा गंदा का भागनाड़ी झलमक्सी सिबी नोशी कोटा कला खुसदार वंगू करफ हब लसबेला कराची को 600 किलोमीटर परे वादर जा इलाका अल्लाह जाने कुरान जे सदके मां घूमी आवा इनन इलाकन में मुके वडा वडा जबल नजर आया ये एडा वडा जबल भी कुरान जो बार न खड़ी सगा सलाम इन हाफिजन जे सीने के जिन उन कुरान के सीने में जाए दुनिया जे जो बार जमीन भी को न खड़ी सगी आसमान भी को न खड़ी सगा जबल तही जवाब दिनो लव अनज़लना हाज़ल कुरान अला जबल लरअयतहु खाशियम मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह जे कुरान वड़े हथ मथे करे जो सुभान अल्लाह सलाम माने उस्तादन के कारी साहबन के जेके तडे ते वे रोज कुरान था पढ़न अल्लाह जाने इन जे सीनन के सलाम आ मिठे मोहम्मद जी दिल के सलाम आ जे मुस्तफा जी दिल कुरान जो बार खावा साहबी फरमाए तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझी टंग मुबारक के बयान करे समीन जा साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर से के साहबी के घुराए करे साईं सुमी जा वो साहबी भी खुश नसीब आ जे झोल में मिठो मोहम्मद न करे के जी झोल में अबो आराम करे के जी झोल में भेण आराम करे बुधो बुधो मुझी आखिरी गाली के जी झोल में न्याणी निंद करे वो साहबी खुश नसीब आ जे झोल में सोनो मोहम्मद आराम करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थोड़ी देर गुजरी साहबी जगह मुझे टंग में एडो सूर पियो जो समझा पियो जंग भजी पड़ी पर मुस्तफा करीम आराम में हा चवा पे जंग भजे तो भजे महबूब जो आराम न फिटाई दीवाना हा मस्ताना हा सहाबा परवाना हा वो गोली दा आया खुशी दा मौका थोड़ी देर कबो साईं पाण उठा साहबी परेशान हो पाण फरमा खैर ताए तो मुझे महबूब जे यार साहबी फरमा साईं मुके टंग में ॾाढो सूर पियो ये पे समझा त टंग भजे थी पर हाने सूर खत्म थी वियो अल्लाह जे हबीब फरमायो पुट जरे मां तुझी टंग के बयानो करे सुमी पियो न उन महिल कुरान खणी आयो जिब्रील मुझे कल्ब ते कुरान जी वही पियो नाज़िल करे मां मोहम्मद नबी आया इन कुरान जो बार खणी वियम तू उम्मती या तू बार न पियो खणी सघे एडो नजी वही जो बारा अचो दाने आखिर में 10 मिनटन के अंदर मुझे टाइम खत्म थियण वारो आ गाल पूरी कयो हाने कुरान को पंजो सवाल था कयो कुरान भला ठीक आ जमीन इनकार कयो गाल याद आ न आसमान इनकार कयो जबल इनकार कयो भला कुरान तो के दुनिया में केर खणी आयो कुरान तो जे मां के दुनिया में खणी अचण वारो मलाइको नूरी मखलूक जो सरदार आ जिब्रील आ जे बारे में कुरान नज़ल बिहि रूहुल अमीन चाहिए सुभान अल्लाह नूरी मखलूक जो सरदार जिब्रील वडे ताकत वारो मलाइका अखमारे कर ज़ी कुव्वतिन इंद ज़िल अर्श मकीन वडी ताकत वारो मलाइका 600 फरत से पर मेराज दी रात झुकियो पे हो सोने मोहम्मद के कदमन में अल्लाह अकबर अल्लाह जिब्रील के जो ई कुरान खणी
वन या अल्लाह काॾे खणी वञा मुझे सोने मोहम्मद दे खणी वन छो त सभिनी इनकार कयो मुस्तफा जी दिल न कुरान जो पार कयो आ जिब्रील लगी आयो मुझो महबूब गारे हिरा में आ जिब्रील मुझे साईं के भाकुर तो पाए अख मारे कर तवज्जो कयो मुसलमानो पोणे यारे वाज शुरू कयो पोणे 12 मुझो टाइम खत्म थींदो ये जिब्रील मिठे मोहम्मद के भाकुर पादो भाकुर पाए करे चवे तो इकोरा मुझे साईं फरमायो मा अन बेकार ओ जिब्रील मा पढ़ल नाया छो त दुनिया में हर के जो कोन को उस्ताद आ ई उस्ताद साहब वेठो जे शागिर्द कुरान पढ़ायो वरी हिन उस्ताद जा पिया उस्ताद वरी पिया उस्तादन जा उस्ताद ये सिलसिलो हलंदो नबी जे सहाबा सां मिलंदो कुरान जा रावी सहाबा तवा जे सहाबा के न वंदो त पोता के कुरान भी कुरान के की मनीदो जेको सहाबा जो दुश्मन आ वो कुरान जो दुश्मन ना जेके सहाबा न था वणन त कुरान भी न तो वणे तदी तो न वटे रमजान कोने उन वटे तराविया कोनन उन वटे कुरान कोने उन वटे हाफिज कोनन छो त सहाबा सब बुज़वा त सीने में कुरान नाए सलाम मुझे मुर्शिद अली के सलाम मुझे इमाम अली मकाम के सलाम सहाबा की जमात के जिन वाह जो कुरान पढ़े अरे अज साईं डॉक्टर मोहम्मद रमजान जी मस्जिद में जामिया उस्मान गनी में हाफिज उमेर खत्म करो पर बुधाया त मुझो मुर्शिद अली के कुरान पढ़ दो रमजान शरीफ में सुबह जो हजरत अली मजूरियत वेंदो कुरान की तिलावत कंदो हो 7 कलाकन में मुर्शिद अली सजो कुरान पढ़ी वेंदो कुरान सोने अबू बकर सिद्दीक भी पढ़ो रात जो अबू बकर सिद्दीक कुरान पढ़े हजरत अबू बकर जो कुरान बुधी करे सुबह सा 13 काफिर नबी से जी महफिल में कलमो पढ़ी मुसलमान थी वेंदा जिब्रील भाकुर पातो नबी से कहते इक़रा नबी से फरमा मां पढ़ल लाया छो त हर के जो कोन को उस्ताद आखिर परवारो मिठे मोहम्मद जो दुनिया में को उस्ताद ही ना है अब हाली भी 5 मिनट शरबत लवेरा तो मुझा टाइम बचो 7 मिनट सब शरबत रे तक ना मारे को तक ही न दो बंद कर बस अख मारे को मां दुआ करा को शरबत वेरा कुरान दा आशो दीन दा परवानो अबू बकर सिद्दीक साईं भी कुरान पढ़ो जिब्रील लगी आयो सोने मोहम्मद के भाकुर पाते दफा मुझे साईं फरमा मां की पढ़ा मुझो कोई उस्ताद ना है छो त जिब्रील भी वास्ते पढ़वा सोने मोहम्मद जो डारे के उस्ताद त केरा हाथ मथे करे बदा अल्लाह हाने जिब्रील के रब तो चे हाने जिब्रील सोने मोहम्मद सा भाकुर पाए कुरान पढ़न तुझो कम्मा जिब्रील मिठे मोहम्मद जे सीने में कल्ब ते कुरान के जारी करण मा अल्लाह जो जिब्रील भाकुर पातो चेतो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल कलम अव्वल कुरान जी या आयत नाज़िल थी ऐं आखिर में कुरान जी ही आयत नाज़िल थी अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम इस्लाम दीना ओ मिठे मोहम्मद जे सीने ते कुरान अचियो जुबान ते कुरान जारी थियो ओ सोनो मक्के में त कुरान मक्के में सोनो मदीने में त कुरान मदीने में तदी त कुरान जो कुछ सूरतों मक्की त कुछ सूरतों मदनी सोनो अम्मा आयशा के घर में त कुरान अम्मा आयशा के घर में तदी त तो सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया आखिर में बेवफाई चली ना जल्दी सुभान अल्लाह सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया वहाँ मुकद्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था बेके घर वाली जे घर कुरान नहीं दो बीबी आयशा जे घर कुरान नहीं दो तो के अम्मा आयशा न थी वणे मता खुदा कब्रकारी करे छॾई हुजूर जी घरवारी जी इज्जत कंदो कर इहो तुझो मोमिनन जो अमड़ियूं था सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया
17 रमज़ान ते अम्मा आयशा जी वफ़ात जो ॾींहुं आहे। हे महीनो बीबी आयशा सिद्दीक़ा जी वफ़ात जो महीनो आहे। आज़ी छा थो चवे, सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया, वाह मुक़द्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया। तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था, ओ मेरा का तैयबा का लक़ब देकर मदनी मुस्कुराता कि तुम उम्मत की अम्मी हो। नबी प्यारे ने फरमाया था, तुम अम्मी आप अच्छी है, तेरा हुजरा भी अच्छा है। तू अम्मी आप सच्ची है, तेरा बाबुल भी सच्चा है। ये सच्चों का घराना था, ये पाकीज़ा घराना था, खुदा को तब तो पसंद आया। अचो आखिरी सवाल कया, ओ कुरान केड़े महीने में आयो आहे? चको शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान। रमज़ान कुरान में, कुरान रमज़ान में ख़ैर परवारो। बाक़ी वञी 7 ॾींहं बचा थी, क़द्र करे वठो। अलाए शायदि ॿीहर रमज़ान मिले या न, अलाए न मिले। सलाम आहे हिन जमात खे जंहिं कुरान ॿुधो। मां हज़रत अली साईं जी रिवायत पढ़ी, जंहिं हाफ़िज़ नमाज़ में कुरान पढ़ो, उनखे कुरान जे हिक हिक अखर ते अल्लाह से 100 नेकियूं ॾींदो आहे। 100 नेकियूं जमात जो, 100 नेकियूं कुरान जे हाफ़िज़ जो। जंहिं पढ़ियो 100 नेकियूं हिन सामे जो जंहिं ॿुधो। हाणे सॼे कुरान में उलमा तहक़ीक़ कई आहे त 3,21,250 कुरान में अखर। हाणे डॉक्टर रमज़ान साहब तलक़ीन खणी सुभाणे मूंखे फ़ोन ते ॿुधाईंदो त जे ॿियनि वाइदनि में मां ॿुधाए सघां त 3,21,250 खे 100 सां ज़रब कर त जमा थी वियो। तव्हांजी नेकियूं कहिड़ियूं थी वयूं, ख़तमु करो। अल्लाह सफ़ी आहे। वो भी नौजवाननि खे क़द्र कोन्हे। रमज़ान में खुले आम शहर में वेठा आहिनि मोबाइल ते, साईं खुले आम क्रिकेट रांदि हले थी, वॉलीबॉल हले थो, क़द्र कोन्हे। अल्लाह तो चए ख़ैर परवारो, अचो मां पंहिंजी रहमत जूं भितियूं केराए छॾियूं। मां को घुरो त मां अल्लाह हिन महीने में तव्हांखे सभु कुझु ॾेई छॾियां। मां रमज़ान ॾिनो ई इन करे आहे त मिठे मोहम्मद जे उम्मतनि को 11 महीननि में ग़लतियूं थींदियूं, मां ख़ुदा रमज़ान में साड़े छॾियो। रमज़ान वटि अल्लाह रमज़ को, रमज़ जी माना इहा आहे साड़ी करो। नबी साहिब फरमायो रमज़ान अल्लाह ॾिनो ई इन करे आहे तव्हांजा गुनाह साड़े छॾे। पोइ छा कया अल्लाह क़ुरान सां ताल्लुक़ रखबो। बकाया जेके 7 ॾींहं जंहिंजो ख़तमु रह अल्लाह ख़तमु पूरो करे। नबी साहिब फरमायो जे रमज़ान में ख़तमु न करियो इहो बदबख़्त आहे। ऐं उलमा इहो लिखियो आहे जेके क़ुरान पढ़णु नथो अचे, नंढे हूंदे न पढ़ी सघिया न, उहे बि क़ुरान सिखनि। छो त तव्हां क़ुराना थी विया हो, क़ुरान उहो ई जवान आहे। इनखे उहा ई जवानी आहे। इन जे लाइ उमिरि जो शर्त न आहे। मां नवाब शाह सकरन जे इलाइक़े में जलसे ते वियुमि। 75 साल जो कोड़ो हो, जे क़ुरान मजीद पूरो कयो, दस्तार बंदी कराईमांसि, अखियुनि मां पाणी पियो वियुसि, रोए पियो। मूंखे चए शाह साहिब हिते मस्जिद ठाराई आहे, 10,000 पेशवा मूंखे पघार ॾींदो आहे। तालिबनि सां गॾु मां बि ॻोठ जो वॾेरो आहे, घोटारो आहे, अॼु क़ुरान पूरो कयो। इन जे लाइ उमिरि जो शर्त न आहे। भली वॾा थी वञो बि सिखो। जे नथा सिखी सघो क़ुरान दीदार करे हिक हिक सिट ते पढ़ो, बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह रहमान। अल्लाह से तव्हांखे बि ख़तम जो सवाब ॾेई छॾियो। ज़िंदगी रहंदी वरी मुलाक़ातूं थींदियूं। अल्लाह ताला मुंहिंजे कलमात खे क़बूल फरमाए, अल्लाह तव्हांजे वेम खे क़बूल फरमाए। अल्लाह से बीमारनि खे शफ़ा कामिला आदिला ॾे। अल्लाह असांजे हथनि खे ख़ाली न मोटाए। हे अल्लाह तूं रहीम करीम रब्बा, असां तुंहिंजे दर जा फ़क़ीर आहियूं। तूं माफ़ न कंदे त ॿियो खीर कंदो। तुंहिंजी रहमत खां सवा ॿी का रहमत कोन्हे, तुंहिंजी बाज खां सवा ॿी का बाज कोन्हे। हींअर तव्हांजे पाड़े में जलसो हले थो, मस्जिद हैदर, उतां जा जमाती आया आहिनि दावत ॾियणु। इंशाअल्लाह हुते बयानु थींदो, दोस्तनि खे शिरकत जी दावत ॾियनि था, हुते बि हाज़िरी लॻायो। अल्लाह ताला तव्हांजे वेहण खे क़बूल फरमाए। साईं मोहम्मद रमज़ान साहिब सां, हुनजी पूरी जमात सां, नौजवाननि सां, जिन बि हिन दर्स में तामत कयो, अल्लाह हुनजे रिज़्क़ माल में बरकत फरमा। या अल्लाह जे हाफ़िज़ साहिब ख़तमु करियो, हिन जो सवाब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रूह
रूह के, सहाबा जे रूहन के, सिद्दीकन के, शहीदन के, इमामन के, आलबितन के, करबला जे शहीदन के, साईं डॉक्टर साहब जिन जे मरहूम वालिद साहब जी कब्र ते रहमत फरमाए। जेके इन जमात जा केतरन जा नाला खणी केतरन जा नाला खण रब सखी अल्लाह तू सभिनी के जाने तू। जेके मरहूम वफ़ात करे वियान, वफ़ात करे वयूं, अल्लाह उन्हनि जी क़ब्रुनि ते बि रहमत फरमाए। जेके अमड़ियूं न्याणियूं पर्दे में वेही क़ुरान पई ॿुधनि, अल्लाह उन न्याणियुनि जी बि जाइज़ हाजत पूरी फरमाए। जिन औरतुनि खे औलाद कोन्हे, अल्लाह उनखे साले औलाद अता फरमाए। जिन जी औलाद नाफ़रमान उनखे पीउ माउ जी ख़िदमत जी तौफ़ीक़ ॾे। आख़िरी वक़्तु हुजे, क़ुरान ॿुधाईंदे ॿुधाईंदे असांखे शहादत जे मौत सां, शहादत जे कलमे सां मौत नसीब फरमाए। मदीने के आबाद फरमाए, हरम पाक के आबाद फरमाए, कोरोना जे मर्ज़ को बचाए। या अल्लाह, या अल्लाह, उम्र व हज जे लाइ आसानी फरमाए। या अल्लाह, या अल्लाह, असांखे मिठे मोहम्मद जी शफ़ाअत नसीब कराए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह, तू त मूसा नबी जे उम्मतन के 100 खून कदड़ के बख्शे छॾे। असां त तुंहिंजे मिठे मोहम्मद जा उम्मती आहियूं, उन जे सदके असांखे माफ़ फरमाए। या अल्लाह, तोखे पंहिंजी किबराई जो कसम आहे, तोखे पंहिंजे इस्म आज़म जलालियत जो कसम आहे, असांजा हथ ख़ाली न मोटाए। हे नबी सां जा महिमान तालिब वेठा थी, हिननि जे सदके, हिननि अछी दाढ़ीअ वारनि जे सदके मूंखे बि माफ़ फरमाए, हिननि खे बि माफ़ फरमाए। और सल्लल्लाहु तआला अला रसूल खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिही व असहाबिही अजमाईन सुम्मा अजमाईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह।